सिंध जे ॿियनि शहरनि जीअं मिठी, टंडवा, दमनऊ, देरो, मीरपुर भटोरो, सेरी ऐं ॿियनि शहरनि में बि जश्न आज़ादी जो ॾियारो जोश जज़्बे सां मल्हायो वियो। मिठी में जश्न आज़ादी जी मुख्य तक़रीब में MNA डॉक्टर महेश कुमार मलाणी, MPA कासिम सिराज सूमरो, ख़ासि मददगार वीर जी कोहली ऐं ॿियनि शिरकत करे क़ौमी झंडो फड़कायो। उन मौक़े ते ॿारनि क़ौमी गीतनि ते झुमिरियूं हणी टेबलोस पिणु पेश कया। टंडवा दम म्यूनिसिपल कमेटीअ में झंडो फड़काइण वारी तक़रीब मुनक़िद कई वई, जिते 1 मिंट जी ख़ामोशी पिणु अख़्तियार कई वई। तक़रीब में मिली नगमनि ऐं तक़रीरनि जा पिणु मुक़ाबला थिया, जंहिं बाद मुख़्तलिफ़ हंधनि तां रैलियूं कढियूं वयूं। नओं देरो म्यूनिसिपल में बि चेयरमैन अलादीनो भुट्टो, हाफ़िज़ मुश्ताक अहमद ऐं ॿियनि क़ौमी झंडो फड़काए जश्न आज़ादी जी तक़रीब जो इफ़्तिताह कयो। तक़रीब में पाकिस्तान जी क़ौमी सलामती, तहफ़्फ़ुज़ ऐं कामयाबी लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं, जंहिं बाद मोटरसाइकिलुनि ऐं गाॾियुनि ते रैली कढी वई। मीरपुर भटोरो में जश्न आज़ादी जे ॾियारे ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां तक़रीबूं मुनक़िद करण बाद रैलियूं कढियूं वयूं। मेन बस स्टॉप खां प्रेस क्लब ताईं दुहिलनि ऐं शहनाइनि सां रैली कढी वई, जंहिं में मुख़्तलिफ़ धुरियुनि शिरकत कई। सेरी में जश्न आज़ादी जे हवाले सां जमात इस्लामी तरफ़ां जीवे पाकिस्तान मोटरसाइकिल रैली कढी वई। नंढा तोड़े वॾा नवां वेस पेरे निकिरी पिया, हर तरफ़ क़ौमी झंडनि जा रंग निकिरी विया। जश्न आज़ादी जे मौक़े ते हर तरफ़ पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा पिणु गूंजंदा रहिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।